वीना शिरंगी जी खे त सुञाणप जी कंहिं बि सुञाणप जी मोहताज न आहे। उन्हनि जेतिरो चयो ओतिरो घटि आहे। पाण हिकु लेखिका आहिनि, जर्नलिस्ट आहिनि, कवयित्री आहिनि, ऑल इंडिया रेडियो में कमु कयो अथनि, मारवी संस्था हलाईंदियूं आहिनि ऐं हाणे वेझराई में हुननि न्यापो हिकु नओं प्रोग्राम शुरू कयो आहे यूट्यूब ते, जेको हो हलाईंदी आहिनि। ऐं मम्मी दादा सां हुननि जी ॾाढी गहरी दोस्ती हुई। दोस्ती छा चइजे, एक्चुअली रूहानी संबंध हुअनि। ऐं वीना जी अॼु असांजे साम्हूं पेश कंदी दादा जे लिखियल सफ़रनामो, सिंध जो सफ़रनामे मां के चैप्टर्स। अचो त वीना जी खे ॿुधूं हिन किताब मां। जय झूलेलाल। जिए लती, जिए शाह सचल स्वामी जी ॿोली। सभ खां पहिरीं अॼु ॾात धणी ठाकुर चावला जे जन्म जो ॾींहुं आहे। अव्हां सभिनीनि खे उन जूं वाधायूं हुजनि। ठाकुर चावला जे कुटुंब जे भातियुनि खे, धीअरुनि शोभा लालचंदाणी, बरखा होशालाणी, अमृता संदसि जेका ॾोहिटी आहे तंहिंखे, ऐं ॿिए सॼे कुटुंब खे, उन जे ठाकुर चावला जे वेल विशर्स खे बि, जेके उन्हनि सां अदब जे हवाले सां जुड़ियल रहिया, उन्हनि खे बि ॾात धणी ठाकुर चावला जे जनम ॾींहं जूं वाधायूं हुजनि। ही हक़ीक़ी ज़िंदगी जा हादसा आहिनि जेके ॾात धणी ठाकुर चावला पंहिंजे सफ़रनामे में कलम बंद कया आहिनि। इहे त हर हिकु बाब अहम आहे, पर हिन में कुझु इंसानी मोहबत, हर इंसान जा रिश्ता जे जिस्मानी तौर न थींदा आहिनि, रूहानी तौर बि हिक ॿिए सां ॻंढियल आहिनि। त इन बाब में तूं सिंध में रही पओ, पंहिंजे नंढपण जे प्यार सां मुलाक़ात जो जेको उन्हनि ज़िक्र कयो आहे, उहो जज़्बाती ऐं तमामु हिकिड़ो ईअं चवंदासीं यादगार जेको आहे उन्हनि कयो। उन ते हिते उन्हनि शोभा ऐं बरखा ऐं ॿियनि जेको आहे नाटक बि उन ते तयारु करायो हो, उन बाब ते आधारित सफ़रनामे ते। अला रखी उन किरदार जो नालो हो। ऐं ॿियो जेको आहे, जेको उन्हनि ज़िक्र कयो आहे त पंहिंजी जेका धरती, पंहिंजी जेका उन्हनि जी सरज़मीन हुई, उते वञण जो, ऐं पंहिंजी पुराणी जेका ठाकुर निवास खे ॾिसण जो कीअं जज़्बाती थियनि था, उन जो उन में ज़िक्र आहे। त मां अव्हां सां जेको आहे उहे कुझु इहे ॻाल्हियूं सफ़रनामे जो वंडे रही आहियां। जॾहिं बॉम्बे खां वीज़ा मिलण खां पोइ फ्लाइट में कदम रखियऊं त उन्हनि जी दिलि जी धड़कन तेज़ थी वई। चावला साहब पारू चावला खे चूंडी पाए फ्लाइट में चयो, वाकई असीं सिंध वञी रहिया आहियूं। उन्हनि खे यकीन न पियो अचे। बहरहाल सफ़र बॉम्बे खां कराची ताईं पूरो थियो ऐं उन्हनि जी ख़ुशी जी इंतिहा न रही। ॿाहिरि त उन खां वधीक उहे ख़ुशि थिया जेके सॼण उन्हनि जे आजिया लाइ हार खणी बीठा हुआ ऐं थियनि दिलि जे गहराइयुनि सां अजरकूं पाराए हार विझी करे ईअं उन्हनि जी आजिया कयूं। जो ठाकुर चावला बयानु करे थो त असांखे ईअं लॻो त नओं घोटु पाण जीअं ईंदो आहे, उन्हनि जी आजिया कई वेंदी आहे। त सचपच असांखे ॾाढी ख़ुशी थी ऐं असांखे विश्वास न पियो अचे त असां पंहिंजे धरतीअ ते आहियूं। ज़ाहिर आहे जॾहिं माण्हू पंहिंजे मोटी करे माॻनि ते वञे थो त उनजे मन में ख़्वाहिश उभिरे थी। ठाकुर चावला जे मन में बि ख़्वाहिश उभिरी त मां पंहिंजे ठाकुर निवास कराची में जिते रहंदोसि या जिते असां ॻोठ में असांजी वॾी ओताक हूंदी उते वञा। ठाकुर निवास विराङे खां अॻु हालतुनि करे उन्हनि खे मजबूर थी विकिणणो पियो। ॿार फसाद हली रहिया हुआ कराची में, ऐं जेके शीदी हा मकरानी माण्हुनि खे छुरो हणी करे जेको आहे पैसा फुरे पिया वञनि। इन तरीक़े सां नवाब शाह मां बि जेका हिकु जेके सिंधी सिख हा उन्हनि जी ट्रेन ते हमिलो थियो। त इहे विराने जूं दर्दनाक दास्तान आहिनि जेके जिन माण्हुनि जेको आहे इंसानी खून बहायो ऐं केतिरनि इंसाननि जूं ज़िंदगी तबाह थी वियूं। जेके धरतीअ ते पंहिंजा सुखिया सताबा हुआ
उन्हनि खे मजबूर थी पंहिंजे वतन जा वण छॾी परदेस में रोज़ी रोटीअ जे लाइ मजबूर थी धिका खाइणा पिया। कैंपुनि जी ज़िंदगी घारणी पई, पर अॼु सभई ख़ुशहाल आहिनि। ठाकुर निवास जॾहिं उहे विया त उन्हनि खे रस्तो जेको आहे उन्हनि चयो त तव्हां बिल्डिंग सुञाणे सघंदा? चयो हा। उन्हनि सां गॾु ताजल बेवस जिन बहा मोराई रखियल बि हो ऐं उते लंघंदा अलॻि अलॻि इलाइक़नि मां कराची जे गुर मंदर थियो, क्लिफ्टन तां जॾहिं गुज़रनि था अचनि ऐं वञण बाद त उन्हनि खे शेख हयास जो घर बि यादि पवे थो ऐं स्कूल जेको हो नंढपण वारो छोकिरियुनि जो स्कूल उहो बि उन्हनि खे ध्यान में अचे थो। जॾहिं पंहिंजी बिल्डिंग जे हिते हू चवणु लॻा तव्हां सुञाणे सघो था, अॻियां ऐं पुठियां हू ॾिसणु लॻा ऐं उन जा जज़्बात जा भंध भॼी पिया। चयो हा हा, मूं पंहिंजी जेका आहे ॿालपण रिहाइश वारी जेका असांजी जाइ हुई उहा मां ॻोल्हे लधी आहे। उन्हनि दरवाज़े ते खड़कायो। महाजर उन में ठाकुर निवास में रही रहिया हुआ। उन जो नालो जेको आहे सो बदिलजी वियो हो। 6 जनवरी 1948 ते उन्हनि खे मजबूरन फसादनि करे जेको आहे पंहिंजे ठाकुर निवास खे अलविदा करे हिंद जे सरज़मीन ते अचणो पियो। त इन तरीक़े सां जॾहिं हू अंदरि पहुचनि था ऐं छित ते वञनि था, उन्हनि खे यादि थो अचे चंड जो उभरणु ऐं जेके पिन जो अर्घ ॾेई करे चंड खे जेको आहे विर्त छोड़णु। अहिड़ी तरीक़े सां जेके ज़िंदगीअ जा अलॻि अलॻि पहलू ऐं दास्तान आहिनि संदन अखियुनि आॾो पिक्चर वांगुरु तरी अचनि था। उन्हनि जो बयानु जेको आहे ठाकुर चावला पंहिंजे सफ़रनामे में ख़ूबसूरत अंदाज़ में कयो आहे। पारू चावला जिते वञे ऐं उते पारू दीदी खे ॻाइण जी फरमाइश न थिए, इहो थी नथो सघे। सचल ॻोठ जेको आहे उते हिकु गॾिजाणी रखी वई ऐं पारू दीदीअ पंहिंजे संगीत जे कलामनि जी वर्खा बि कई। सदन ख़ूब आजियां कई वई। पुठियां बैनर टंगियल हा ठाकुर ऐं पारू चावला जे आजियां जे लाइ। ताजल बेवस बि साणनि हो। ताजल बेवस जा कलाम त हिंद ऐं सिंध जे फनकारनि जेके आहिनि से ॻाता आहिनि, त उहे जेके आहिनि उते उन्हनि ॻाता ऐं कहिड़े तरीक़े सां मायूं अची उन्हनि सां मिलनि थियूं। इन खां अलावा लेखक जेको आहे सफ़रनामे लिखंदड़ चावला साहब जेको आहे सिंध जी हालतुनि जो बि बयानु कयो आहे त किथे अञा पक्का कचा सिर जेके घर आहिनि एॾी तरक़ी जेका आहे सा न थी आहे। वाहणनि मां गुज़रंदे ॿिन्हिनि ॿारनि खां ॾिसंदे उन्हनि जो ज़िक्र कयो आहे। सचल सरमस जी दरगाह ते जेको उन्हनि जो गदी नशीन हो साईं, उन्हनि जा ही जेके महिमान हुआ उहे उन्हनि जा मेज़बान हुआ। त ख़ुशि नसीब पारू चावला ऐं ठाकुर चावला जिन खे अहिड़ी जेका आहे मेज़बानी ऐं उहा मिली ऐं अहिड़ी दरगाह में रहण जो जेको आहे उन्हनि जे सजदा नशीन वटि मौक़ो मिलियो। उते जो उन्हनि फंक्शन बि ॾिठो त कीअं सखी साईं जेको आहे उहे पंहिंजी मतिलबु हिकु इबादत मथे ते रओ विझी करे ऐं कहिड़ी तरीक़े सां कलाकनि जा कलाक बिना चुरपुर जे अंदरि जेका इबादत में खोइजी विया जेको आहे उहो बि सचपच त उन्हनि जे दिलि खे छुही वियो त असां घड़ी पल बि न वेही सघूं त हीअ त के पहुतल पुरुष ई करे सघनि था एॾी साधना जेको आहे। त उनजो ज़िक्र तमामु सुहिणे नमूने कयो आहे। राति जो उन्हनि खां अची पुछणु या उन दरगाह ते साईं तरफ़ां पारू चावला खे फरमाइश करणु त पंहिंजो कलाम ॿुधाए, ख़ासि करे कोची जे कलाम जो फरमाइश उन्हनि कई पारू दीदी खे त तूं ॻाए ॿुधाए। तबीबा ख़्याल सां रख ॾिसिजो अथम का दिलि जी बीमारी। तव्हां इहो कलाम कोजी जो त ॿुधो हूंदो। मास्टर चंद्र बि इहो ॾाढो सुहिणे नमूने ॻातो आहे। त पारू दीदीअ पंहिंजो इहो कलाम उते ॻातो ऐं सभिनीनि आजियां कई। त सचमुच असां ईअं चवंदासीं त उहे ख़ुशकिस्मत आहिनि, उन्हनि खे इहे घड़ियूं नसीब थियूं आहिनि। ऐं तालीमी इदारा बि ॾिठा। अगरि कोई सिंध वञे ऐं सिंध जा तालीमी इदारा न ॾिसे त
त मां इहो चवंदसि सिंध जो दौरो अधूरो रहंदो। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी, सिंधिया सिंधी अदबी बोर्ड, उते बि संदन वॾी दिलि जे गहराइनि सां लेखकनि आजियां कई। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में डॉक्टर आलाना जिन ऐं इन खां अलावा ॿियूं केतिरियूं शख़्सियतूं जेके आहिनि उते मौजूदु हुयूं। उते उन्हनि ॾिठो त 100 सालनि जूं अख़बारूं जेके आहिनि से महफ़ूज़ करे रखियूं वेयूं आहिनि। न सिर्फ़ु उहे, केतिरियूं मैन्यूस्क्रिप्ट अहम जेके आहिनि ऐं ऑडियो ऐं वीडियो बि संभाले करे रखिया आहिनि। सिंधियालाजी में बि विया, उते बि ॾिठूं। ऐं इन खां अलावा सिंधी अदबी बोर्ड में इब्राहिम जोयो साहिबु, हिननि खे चाहे देरि थी वई, वॾे वक़्त खां इंतज़ारु करे रहियो हो त सुहिणे नमूने उन्हनि जी दानिश्वरनि आजियां कई इन्हनि तालीमी इदारनि में। ऐं उन्हनि खे हिकु ख़ुशी तरह थी ठाकुर चावला साहिब खे, जॾहिं जेका सिंधीअ में ईमेल जेका आहे, असीं त हाणे असांजे लाइ आम रवाजी ॻाल्हि थी वई आहे, उन्हनि जो उद्घाटन जेको आहे ठाकुर चावला खां उन्हनि करायो। त सचपच इन्हनि तालीमी इदारनि में जिन शख़्सियतुनि सां मिलिया ऐं जेके तारीख़ी दस्तावेज़ ॾिठूं, उहो पंहिंजे सफ़रनामे सिंध में तूं रही पओ में ठाकुर चावला तमामु सुहिणे नमूने जेको आहे उनजो ज़िक्र कयो आहे। पंहिंजे ॻोठु वञण जो बि ऐं इन खां अलावा जेका उन्हनि जे नंढपण जो प्यार हो, उन्हनि सां मुलाक़ात ऐं अलॻि अलॻि दरगाहुनि जा भिक्षा ते पहुची करे जॾहिं उन्हनि उते सजदो कयो, इन खां पोइ शेख अयाज़ जे मज़ार ॾिसंदे उन्हनि खे अफ़सोस बि थियो त उनखे संभालण वारो कोई कान हो। त इहे जेके वाक़िया आहिनि जेके उन्हनि कलम बंदि कया आहिनि पंहिंजे सफ़रनामे में, मां ईअं चवंदसि त हिकिड़ो रिकॉर्ड आहे तारीख़ी। मखदूम बिलावल जी मज़ार बि उन्हनि ॾिठी। कलंदर जे नगरी में सेमण में जॾहिं वञे था त पारू चावला जेका आहे सा सेमण में पंहिंजो घर ॻोल्हे नथी सघे। काफ़ी कोशिशुनि जे बावजूदि जॾहिं एॾियूं विरहाङे खे एतिरा साल थी विया, उनजे बावजूदि एतिरो बदिलाव अची चुको आहे जो उहो मुंझी पई ऐं ॻोल्हण में जेको आहे। कराची में ठाकुर चावला साहिबु त ठाकुर निवास पंहिंजो ॻोल्हे कढियो। अलॻि अलॻि जॻहियुनि ते वञी करे उन्हनि चादर बि चाढ़ी ऐं सजदो बि कयो। ऐं इन खां अलावा पारू दीदी पंहिंजी आवाज़ में संगीत ऐं सूफ़ी कलामनि जी उते वर्खा बि कई। त मूं सिंध जे सफ़रनामे जो ठाकुर चावला जे अव्हां जे ख़िदमत में पंहिंजी सोच आहे ऐं जेकी मूं पढ़ियो, जेके मूं महसूसु कयो, उनजो ज़िक्र कयो। उनजूं कुझु यादगार तस्वीरूं तव्हां ॾिठियूं हूंदियूं सफ़रनामे जो। ऐं इन खां अलावा जेके दिल्लीअ में बि अची चुका से बि मूं शेयर कयूं आहिनि। त मां इहे चवंदसि त शोभा ऐं बरखा जेके आहिनि ठाकुर चावला जे विरसे जी वारसी कंदियूं पियूं अचनि। मुंहिंजूं नेक तमन्नाऊं आहिनि, उन्हनि सां साथ ऐं सहकार ऐं मुंहिंजूं दुआऊं बि आहिनि। तूं सिंध में रही पओ ही सफ़रनामो ठाकुर चावला जे जज़्बनि जो हिकिड़ो बेबहा क़ीमती सरमायो आहे ऐं तारीख़ी दस्तावेज़ बि आहे। इहा ओरल हिस्ट्री अखियुनि ॾिठो अहवाल उन्हनि जेको आहे मारूड़नि जो ऐं माॻनि जो कलम बंदि कयो आहे। त असां ईअं चवंदासीं त धणी जेको आहे इहे प्यार मुहबत जा सिलसिला अञा बि अॻिते वधाए। ठाकुर चावला जहिड़ियूं शख़्सियतूं जेके आहिनि पुल तौर कमु करे रहियूं आहिनि हिंद सिंध जे मारूड़नि जे विच में, ऐं ॿियूं जेके आहिनि उन्हनि खे घणी सघ ॾे त इन सिलसिले खे असीं अॻिते बि वधाए सघूं। अहिड़ा मेला मचंदा रहनि ऐं सिंधत जी हीअ हलचल अॻिते ऐं अॻिते वधंदी रहे। मोकिलाणी नाहे सदाईं गॾु। वाह वीना जी वाह, मज़ो अची वियो। छा त पढ़ियो अथां। काश ही असां नंढे नंढे तॾहिं कुझु सिखी सघियो आहे त असां बि अॼु हुते हुजूं।